आशीर्वाद रे पुठिते मोटायो। हाणे सुमंत जो समाचार ॿुधो जो श्री राम सीता ऐं लक्ष्मण खां मोकिलायो अयोध्या जे मोटियो। निषाद जॾहिं महाराज रामचंद्र खां मोकिलाए पुठिते मोटियो तॾहिं हुनखे सुमंत वज़ीर रथ समेत मिलियो। छा ॾिसे त सुमंत धरतीअ ते किरियो पियो आहे ऐं हाय राम हाय राम हाय राम हाय सीता आहे हाय लक्ष्मण करे रहियो आहे। घोड़ा बि हिड़ियूं हिड़कारियूं हणंदा, अखियुनि मां पाणी ॻारींदा, रोंदा रड़ंदा पिया वञनि जीअं पखी परनि बिना विधवा वर बिना मछली पाणी बिना तड़फंदी आहे, तीअं उन्हनि जी हालति बि निहायत दुखी आहे। राजा निषाद सुमंत खे बाहि खां जॾहिं उथारियो ऐं धीरे धीरे रथ ते चाढ़े वियारियो, पर तंहिं हूंदे बि सुमंत शोक सारा में अहिड़ो गलतानो जो रथ हलाए नथे सघियो ऐं जीअं नांग मण विञाए मां दुखी थींदो आहे, तीअं सुमंत बि ॾाढो व्याकुल थी रहियो हो। तॾहिं निषाद राजा पंहिंजा 4 साथी घुराए रथ हलायो, हुनखे अयोध्या ॾांहुं रवानो कयो। वाट ते सुमंत वीचार कंदो कंदे पोइ वियो त माण्हुनि जो मूं खां पुछंदा तन खे मूं कहिड़ो जवाबु ॾींदुसि। माताउनि जी नेण खणी न्यारियूं जो हूंदियूं तंहिंखे मां छा चवंदुसि। जे राजा दशरथ जो राम में प्राण आहे, छा मां हुनखे हीअं चवंदुसि त टिनिनि खे वन में छॾे मां सुख सां मोटी आयो आहियां। राजा त इहा ख़बर ॿुधी हिकदमि पंहिंजा प्राण त्यागे छॾींदो। ईअं जे पाण ते फिटकार विझी चवणु लॻो त अहिड़ो गंदो जीवन ॾाढो काॾे कबो। अरे प्राण, तव्हां हिन शरीर रूपी प्राणी पुटिया मां निकिरो बि नथा। मां अब्जस जो भागी बणिजी चुको आहियां। अड़े कठोर युद्धा तूं अञा बि बटुकर नथो थी। अहिड़ा पूर पचाईंदो जो शाम जे वक़्तु अयोध्यापुरीअ में अची पहुतो। रथ राजा दरबार जे ॿाहिरां बीहारियो। मालिक महिलात में अंदरि घिरी वियो। सुमंत जो अकेलो मोटर ॿुधी सॼे महिलात में तमामु मातम छाइजी वियो। सॼे महिलात में मातम छाइजी वियो। सभई राणियूं हुनखे चौधारी वेड़े वियूं ऐं दुखी थी पुछणु लॻियूं, पर हुनजे वातां हिकिड़ो बि अखर न खुलियो। अखियूं पूरजी वियसि ऐं वात गुसाड़जी वियसि। घणनि देर खां पोइ अखियुनि मां पाणी आणे चवणु लॻो त राजा जो ॾस ॾियो त हू किथे आहे। सुमंत खे व्याकुल ॾिसी दासी हुनखे कौशला जे महल में वठी वियो। राजा जी छा हालत हुई। धरतीअ ते जुगर में लेथड़ियूं करे पाताईं। मेरा कपिड़ा न पलनि न विछाणो न हंध न यानो, फ़क़ति जरे जरे हाय राम हाय सीता ऐं हाय लक्ष्मण। इहे अखर तमामु घणी दिलि गीरीअ सां संदसि मुख मां पिए निकिता। सुमंत थोरो परबड़ो वञी महाराज प्रणाम कयो। महाराज हुनखे आवाज़ सुञाणी हिकदमि उथी खड़ो थियो ऐं मुअल जान में ॼण की साहु अची पियो। राजा सुमंत खे बाकुर पाए छातीअ सां लाहे चवणु लॻो त कीअं सुमंत ॿुधाए त राम किथे आहे। लक्ष्मण ऐं जानकी किथे आहिनि। मोटी आया या वन में ॾे राही थिया। राजा जा इहे सुवाल ॿुधी सुमंत अखियुनि में पाणी आणे ॾंड विकूड़े वेही रहियो। तॾहिं राजा वरी बि चवणु लॻो त मित्र, राम लक्ष्मण जानकीअ जो संदेश ॿुधाए। वरी राम जो गुणशील सुभाउ जी यादगिरी करे चवणु लॻो त हे पाए मुंहिंजे हाल ते जो मां हुनखे राज पासे वरी काम जे वस थी बनवास ॾिनो। जंहिंखे न राज मिलण जी ख़ुशी न बनवास भोगण जो रंज थियो, तो अहिड़े सुपात्र जे पुत्र विछोड़ करे जेकॾहिं मुंहिंजा प्राण न निकिता त सॼी दुनिया में मां जहिड़ो पापी ॿियो को बि कोन हूंदो। हे सुमंत मूंखे जल्द उते पहुचाए जिते प्यारो राम जति लक्ष्मण ऐं सती सीता वन में भिटकी रहिया आहिनि। न त प्राणनि रूपी पखी तुंहिंजे ॾिसंदे मुंहिंजे जान खां जुदा थी वेंदो। मुंहिंजे अहिड़े गंदे जीवन खे धिकार आहे। रामचंद्र की जय।